मां त मुड़स माण्हू हा मां मुड़स माण्हू हाणे हीअ बि का ज़िंदगी आहे सॼी ज़िंदगी ज़ाल बेइज़ती कंदी रही केसि ताईं ताण खे त मां वॾो मुड़ुसु माण्हू थो सॾिजां पर मुड़ुसु माण्हू थियण जे लाइ माण्हू खे इहे जे बेइज़तो थींदो त उनखां त ॿुॾी मरे त बहितर आहे न पर हाणे ॿुॾी मरण जे लाइ वरी खपंदो पाणी कोटड़ी बिराज ते वेंदो हुउसि ईअं घुमण फिरण लाइ त बि उते पाणी हूंदो उन टाइम ते वरी डप खां मोटी ईंदो हुउसि ॿुॾी न वञा हाणे दिलि चवे थी त वाक़ई बि ॿुॾी मरां दरिया में वारी बि थी तिकिरे ज़रो बि पाणी कोन्हे को जेको थोरो घणो पाणी आहे सो शहर जे गटरनि जो उहो दरिया में पियो आहे कारो किनो हाणे उन में ॿुॾी मरां उन खां बहितर आहे त इते ई ॿुॾी मरां हल हा चवंदा आहिनि त किथे चोर सुञा किथे ढोर सुञा किथे असां जहिड़े मुड़ुसु माण्हुनि जी पंहिंजे इलाइक़े में इज़त हूंदी आहे निकिरंदा आहिनि रुॻी वाह वाह हूंदी आहे हिन घर में त मुंहिंजी टके जी इज़त कान्हे का आशिक़ जी माशूक हुकुम कर हुकुम छा कयां अञा हुकुम कयां सुबुह खां थी चवां त मुंहिंजी प्यारे में प्यारी सहेली विलायत खां थी अचे सो बि हिकु हफ़्ते जे लाइ हिते रहंदी हल हफ़्ते लाइ थी अचे घर वारनि छोड़े छॾियो अथसि छा छो मुंहिंजी प्यारी ऐं मिठी सहेली आहे हिकु हफ़्तो रहे या हिकु महीनो तोखे छा आहे हा इहो त आहे तुंहिंजी सहेली आहे हफ़्तो रहे महीनो रहे मां चवां थो हंधि वीचारी यको सुती पई हुजे हिते हितां उथे ई न 8 ॾींहंनि खां पोइ कब्ज़ो कंदी चवंदी हे घर मुंहिंजो आहे निकिरो त हणा वञ पादर भला इहो ॿुधा हीअ उहा फरज़ाना आहे न जंहिंजी 3 लख जी कमेटी तूं ईअं ई गिड़काए वई आहे हा हा उहा ई फरज़ाना आहे ॾिस न सलाम आहे मुंहिंजी सहेलीअ खे अॼु ताईं हिकु रुपियो बि न घुरियो अथई रुपयो छो घुरंदी चरी आहे मस्तानी आहे गिग थी करेसि 3 लख लाॻी था वठी पोइ वेंदई रुपयो थी करेसि कोन घुरंदी हरूभर तोखे वहम आहे उहा मुंहिंजी सहेली आहे हा हा इहे त आहे हिकिड़ी मम बलालीअ जी सहेली आहे हा इहे त आहे छा थो बुणकी कुझु न मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे मुंहिंजो इहो हुकुम आहे त अहिड़ो खाधो तयारु कजांइ जो खाइण सां ई फरज़ाना जो वात पटिजी वञे न बा चरी आई छा वात पटिजी वञेसि हाणे निड़ीअ में चक मां सवेल गुज़ारे वञा मां छॾाईंदीमांइ मां हा पोइ मां अहिड़ो खाधो थो तयारु कयां गिरो हिकिड़ो खणंदी न डोडा फिरी वेंदसि ऐं तोखां पैसा वापसि न वठे त मूंखे बि हेप आहे चए छा थो ईअं कॾहिं इंसानु गला खता घर वात मां निकिरी थो वञे न हूअं बि को अहिड़ो ॾींहुं त लधो न आहे जंहिंमें तुंहिंजे वात मां कुझु न निकितो हुजे सदाईं उबतो ई ॻाल्हाइजांइ हा जाओ ई उबतो हुअसि त उबतो ॻाल्हाईंदुसि न शुभता ॾिस शुभता सोन तोखे त मां हिकिड़ी ख़बर ॿुधायां मूंखे त ख़बर ई न आहे ख़ासि ख़बर आहे छा अहिड़ी ख़बर आहे तुंहिंजे इहो किनो वात आहे न इहो सफ़ा कितली थींदो कितली मूंखे त ख़बर ई न आहे न बा न मुंहिंजो वात किटली कोन थींदो अगरि जे वात किटली थी वियो त पाड़े वारा सभु चांहि ठाहींदा आहिनि मुंहिंजे वात खे छॾ पर मां त तुंहिंजे वात में हथु विधो ई न आहे तूं त ब्लश बि न कंदो आहे किना पर तुंहिंजो जेको वात आहे न इहो किनो इहो कितली शइ आहे मूंखे त ख़बर ई न आहे चङो भला ख़बर त ॿुधाए कादी रानी जी दोस्त आहे न या अदी फरजाना या अचे थी पक पोइ ईंदी हूंदी पंहिंजा 20 या 3 लख रुपया वठण ओहो मां त अदी रानी जी चयो पर अदी चए थी ईअं न आहे ईअं ई हूंदो अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे न त जेका फरजाना अदी आहे न इन सां अॼु खां मुंहिंजी संगत ख़तमु मूंखे त ख़बर ई न आहे संगत त ख़तमु लेकिन ॾोकड़ त बचनि न अरे हा मां बि इहा ई त दुआ घुरां थी जल्दी कर तूं बि दुआ घुर हथु कर या अल्लाह साईं असांजा पैसा बचाए ॾे या अल्लाह साईं अञा पैसा आहिनि त असांखे ॾे मुंहिंजी दुआ क़बूल कर आमीन चओ आमीन रानी ॿाहिरि हिकिड़ो भाई मूंखां पुछे पियो पाड़े वारो जेको तव्हांजे घर में अक्सर करे टहिकड़ा हूंदा आहिनि तव्हां त ज़ाल मुड़ुस ॾाढा ख़ुशि हो हा पोइ मूं ॿुधायोमांसि चयोमांसि मूं चयो असां रांदि खेॾंदा आहियूं सट कुट हिक ॿिए खे सामान उछले हणंदा आहियूं पोइ जॾहिं मूंखे लॻंदो आहे त मुंहिंजी ज़ाल खिलंदी आहे ऐं जॾहिं मां गुस्साए वेंदो आहियां त पोइ मां खिलंदो आहियां अहिड़ी ॻाल्हियूं मुंहिंजी कयल अथई
हा चङो तो करे न पंहिंजे घर जा प्रकार ॿाहिरि वञी माण्हुनि खे ॿुधाए मुंहिंजी ज़ाल मूंखे कुटींदी आ मतलब मुंहिंजो नालो तूं बदनाम तो करण चाहे पाड़े ओड़े में त मुंहिंजी ज़ाल एतिरी किनी आ न तूं बि त पोइ थोरो त ख्यालु कर न करी त अठो बि कोन थी हाणे हीअं कर रांदि था खेॾूं तूं मां ॿई वरी अलाए कहिड़ी माना मां तोखे पेर में ही लत हणां हिकिड़ी तूं मूंखे पेर में लत हण पहिरियों मां लत हणंदमि तुंहिंजी लत खां पोइ मां बचंदुसि जो मूं तोखे लत हणंदुसि छो मां ज़ाल आहियां न मुंहिंजी मर्ज़ी आहे न मां लत हणी सघां थी न मां हिकु लत हणंदमि उन खां पोइ तूं भले मूंखे ॿ लतूं हण बसि उहो था रांदि खेॾो उहो में टपे ॾियण वारो उहो पहिरियों तूं ॾेई ॾेखारजांइ छो जो मूंखे कॾहिं मां खेॾी न आहे न इन करे पंहिंजे फ़ाइदे में पहिरें तूं मूं वारे फ़ाइदे में पहिरें मां फ़ाइदो कहिड़ो फ़ाइदो खूह में किरंदुसि आंठो न करंदुसि बा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे कहिड़ी ख़बर त खूह में टपो कीअं ॼणो आहे मां कॾहिं ज़िंदगी में इहा रांदि न खेॾी आहे तूं मुंहिंजो मुड़ुसु थी करे मूंखे ईअं थो चवे तूं मूंखे न सेखारींदे मूंखे केरु सेखारींदो बसि तोखे जुआ सेखारिया पोइ टिकरीअ ते वेही हली हणा हुजे कि 2-3 लख रुपया खटी त जान छॾ बाक़ी हूअं त तूं मूंखे छॾींदी आहे कोन बसि चुप कर छॾ वालेकुम अस्सलाम जन्नत हलाल दोज़ख हराम कीअं मुंहिंजी खटड़ी मिठड़ी दोस्त कीअं रस्तो भुलिजी पईया ओ मुंहिंजी नई निकोरी दोस्त हेॾी मुंहिंजी दोस्त आहे फरज़ाना अल्लाह बिल्डोज़र खे पोइते कयो रोड में झिक पइजी तोखे को शर्म हया अचे तो त मर्द थी करे माईअ खे भाकुर विझण लाइ हर घड़ी तयार तो थी बीह रहे मां ईअं तो भाकुर विझां छा मां त हुनखे पंहिंजी भेण थो सम्झां न सिधी सी ॻाल्हि आहे मां हुनखे भेण थो सम्झां हू जे मूंखे पंहिंजो भाउ नथी सम्झे अॼु खां पोइ मां बि भेण कोन सम्झंदोसांसि सिधी सी ॻाल्हि आहे इन में नुक़सानु मुंहिंजो न आहे फरज़ाना जो आहे वधीक ॿई पाण में सहेलियूं हो सभु कुझु सम्झो जूं थोरो लिखियो घणो सम्झंदा टिनियूं सिंधी में ख़बरूं ख़तमु अच्छा दाशिक हा मुंहिंजी मेले में घुम थियल भेण हा पोइ अचु भली भाकुर पा तूं मुंहिंजो भाउ आहीं हाज़िर हाज़िर खोड़ भाकुर तुंहिंजी इहा मजाल जो तकड़ो भाकुर पाइण लाइ भॻो थो वञे अधी पाण थी चए न त भली भाउ सम्झी भाकुर पा तोखे तकलीफ़ छो थी हुजे भला हिन महिल छॾीसि कोन था भाकुर पाईं अलाह मालिक आहे वरी कंहिं टाइम मिलियो ॿिए खे भाकुर पाईंदा राणी मुंहिंजो सामान हेठि पियो आहे उहो त घुराए मथे कर हा हा छो न हला शिक वञी सामान खणी अच मां कहिड़ो कूलिया जो सामान ढोईंदो वठां हा बाक़ी हिन खे चई त खणी हुन कमरे खे पहुचायां वञा थो हीअ त को थोड़ा थी ॾेखारी न इन में मूंखे डपु थो थिए मासूम जी दिलि टुटी पए ॾो कोन बंदई अञा रुको दोडा ॾेखारिया थमाए रड़े न कई थमाए तूं वेह न तूं अच हलिया वेह ते वेह 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 ॿियो ॿुधाए ख़ुशि लॻी पई आहे सफ़ा ख़ुशि लॻी पई आहियां जहाज़ में को मसलो त न थियो न न को बि न हा न बाबा न मूंखे लाचार कोन्हे जो मां पंहिंजो हेड़ो ख़ूबसूरत चेहरो ऐं हेड़ी मुंडी तोखे ॾियां तूं 8-10 ॾींहंनि में काबाड़ी करे छॾींदुसि तोखे मां सुञाणा कोन थो हूअं ई चवंदा आहिनि पराई शइ जो क़दुरु न हूंदो आहे पंहिंजो अथई त अहसास ई दाह बि निकिरी वई न जे इन जाइ ते मुंहिंजो बूथ हुजई हा त रड़ बि कोन करी हा हाँ छा वरी छा सोचींदसि इहो ई थी सोचियां त अल्लाह साईं जा मुंहिंजे मथां केॾा एहसान आहिनि जो तो जहिड़ी दोस्त मिली आहे मूंखे जे तूं न हुजे हा त मुंहिंजो छा थिए हा मां त मुड़ुसु माण्हू हा मां मुड़ुसु माण्हू मां त मुड़ुसु माण्हू हा मां मुड़ुसु माण्हू शान फर्ज कर अगर अधी रानी खां अधी फरज़ाना ज़ोर ई आई पंहिंजो कर्ज वठे त पोइ मूंखे त ख़बर ई न आई वाही त चङी कटने भागी दुआ कर त हफ़्तो रही हली वञे बाजी 3 लख रुपया हिन वक़्तु किथां आणींदी किथां बि आणे ॿुधो न अथई छा त चवंदा आहिनि त कर्ज हिकिड़ो वॾो मर्ज़ हूंदो आहे ऐं मुंहिंजे मां जल्दी जान छॾाइबी आहे मूंखे त ख़बर ई न आहे अॼुकल्ह बाजी ऐं असांजे अकाउंट में टको बि कोन्हे को बुख थी दाऊं करे अच्छा त वीचारे कुतनि खे कीअं पींदा या हूंदा मूंखे त ख़बर ई न आहे न अकाउंट त ख़ाली आहिनि मूं त मिड़ी मिसाल ॾिनो ओ अच्छा
अच्छा या तो मूंखे ख़बर ई न हुई। ख़बर न आहे राणीअ खे अलाए छा थी वियो आहे, सॼो ॾींहुं सोचे थी, वरी मथां कर्ज़ाइण अची वई अथसि। हा साईं, पैसे खां सवाइ दुनिया हले ई कान थी न। पर हाणे चवंदा आहिनि त ॿ भाइर टियों लेखो, ही बि ॿ सहेलियूं न, त इन्हनि में लेखो ज़रूरु हूंदो। मरी विसड़े, अरे मरी ना आहे, हैदराबाद आहे, हैदराबाद। अरे तेरा मूंखे उथार त सही, विहार त सही, पोइ पियो हाल वाल कजां। बिस्मिल्लाह, बिस्मिल्लाह, बिस्मिल्लाह। अरे ठीकु आहे, इहो पंहिंजो बूथ अलमारीअ में रखी पोइ घर खां ॿाहिरि निकिरंदो कर, या कंहिं पाड़े वारे खां ओधारो बूथ वठी उहो खणी ॿाहिरि निकिर। जेकॾहिं तिरकी पे धकु लॻई त तोखे त सूरु कोन थींदो न। अरे यार आशिक, ॿियनि खां मुंडी छो उधारी वठां? तूं ई खणी इहो पंहिंजो बूथ उधारो ॾे, दोस्त ई त मां इस्तेमालु कयां। न बाबा न, मूंखे लाचार कोन्हे जो मां पंहिंजो हेड़ो ख़ूबसूरत चेहरो ऐं हेड़ी मुंडी तोखे ॾियां, तूं 8-10 ॾींहंनि में कबाड़ी करे छॾींदुसि, तोखे मां सुञाणा कोन थो। हूअं ई चवंदा आहिनि पराई शइ जो क़दुरु न हूंदो आहे, पंहिंजो अथई त अहसास ई दाह बि निकिरी वई न। जे इन जाइ ते मुंहिंजो बूथ हुजई हा त रड़ बि कोन करी हा। अड़े हिन पासे थोरी महट ॾियांसि, को सूर ख़तमु थिए। हाणे कर ख़बर, सूर वियो, बाक़ी साणा ई आहे अञा। तूं वेह त मां शरबत जो गिलास ठाहे थो अचां। शरबत जो गिलास पीअंदे न, साणा ई ख़तमु थी वेंदई ऐं वरी मतारो मन माशूक थी वेंदे। वारो कर यार, इहा मुड़सी ॾेखार, इन आसरे ते त तुंहिंजे घर ईंदो आहियां। मुंहिंजी ज़ाल त मूंखे बसर जी खल सिंगण लाइ बि कोन थी ॾे। तव्हां दोस्त आहियो, मिड़ी कुरबड़ो कंदा आहियो। असां सभिनी खे कुर्ब ॾियण वारा माण्हू आहियूं, पर असां कुर्ब ॾियूं था त मोट में बि त कुर्ब मिले न। ईअं न त असां कुर्ब ॾियूं असांखे मोट में धिका मिले, इहो सुठो कमु त न थियो न। हाणे तूं हिते वेह, मां तुंहिंजे लाइ शरबत ठाहे अचां। यार वारो कर। अल्लाह करे इज़त सां रहे, कुर्ब वठी ऐं हली वञे। 3,20,000 जा घुरियईं त आणींदसि काथां? अॼु कर्ज़ कोन थी घुरांसि, सुभाणे घुरंदीमांसि, ऐं अगरि कर्ज़ न ॾिनई त घर ते कब्ज़ो कंदीमांसि। हिन महिल ताईं वेठी थी वाशू मुर्के, माना त मामलो गड़बड़ नाही, रहण लाइ आई आ। कुर्ब में ज़री बि घटि थींदसि माना बेइज्जती, कुर्ब घटि मिलंदसि त मतां दसे धूड़ विझे। कर्ज़ी जो आहियूं हिन जा। राणी भेण छा थी सोची? हाँ, छा वरी छा सोचींदसि? इहो ई थी सोचियां त अल्लाह साईं जा मुंहिंजे मथां केॾा एहसान आहिनि जो तो जहिड़ी दोस्त मिली आहे मूंखे। जे तूं न हुजे हा त मुंहिंजो छा थिए हा? अॻे मां हुजां हा न त घटि में घटि इहो कारो कांव जहिड़ो मुड़ुसु तोखे न वठी ॾियां हा। तुंहिंजी शादीअ खां पोइ पाण ॿिन्हिनि जी दोस्ती थी। तुंहिंजो मुड़ुसु ॾिसी मुंहिंजा त आंड ई सड़ी विया। बसि अदी छा कयां, हाणे जे थी वई आहे त मिड़ई निभाइणो आहे। पर मूंखे तूं इहो त ॿुधाए, तूं छा पई सोचे? मां सोचां पई त राणीअ खे छा थी वियो आहे, हेसि ताईं अञा बसर बि न सूंघायो अथई। बसि अदी इहा ॻाल्हि, हाणे ई वञी मां बसर थी खणी अचां, तूं सभु बसर वेही करे सिंघ। इहो छा थी चईं, चरी त नहीं? अदी तो पाण त चयो त बसर बि कान सिघायो अथई, तॾहिं थी चवां त बसर खणी थी अचां, वेठी पई सिंघ। ओ चरी, मुंहिंजो मतिलबु आहे त को खाधो खारा, को चांहि प्यार, को शरबत प्यार। ख़बर त पए त मां राणी वटि महिमान थी आई आहियां। हा हा, छो न, खोड़ चायूं, खोड़ थधो, बल्कि मानी भी खोड़। मां हाणे खणी थी अचां। हा,
जबरदस्त माना हिते अकेले अकेले जी शरबत तो पिए तूं हा न न न मां कोन थो पिया, मूं पंहिंजे यार जिगरी यार रफ़ीक जे लाइ शरबत ठाहियो आहे। ऐं हूअ जेकी मुंहिंजी दोस्त आई आहे उहा उबाड़ी वेठी आहे उनखे इहो मां शरबत न ॾियां? ॾे ॿुध त, छा ॿुधां? मुंहिंजे दोस्त लाइ ख़ासि ठाहियो आहे मां। ख़ासि त मुंहिंजी सहेली ख़ासि न आहे छा? मुंहिंजी सहेली तुंहिंजे दोस्त खां वधीक ख़ासि आहे, इन करे हे शरबत उहा ई पीअंदी। तूं पंहिंजे लाइ पियो ठाहे वठि भले। चली हाल आहे छा? जेकॾहिं हिन जी सहेलीअ इहो शरबत पीतो पोइ त कर्ज़ वठेसि मुश्किल छॾेसि। हाणे जॾहिं वरी ठाहे न अचे मुंहिंजी प्यारी प्यारी सहेली, हे ख़ासि गिलास न मां तुंहिंजे लाइ ठाहियो आहे। सच्ची? मुची हिन में का ख़ासि मिलावट कई अथई छा? हा इन में ख़ासि मिलावट आहे असां ॿिन्ही जे प्यार जूं मोहबत जूं मुर्कुनि जूं, जीअं असां ॿई सभिनी खां भलियूं दोस्तूं साबित थियूं। अच्छा अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ मां हींअर ई थी पियां। रानी वॉशरूम किथे आहे? वॉशरूम हेॾे? आस्ते आस्ते हेॾा फिर त गिलास भञंदी है महांगा था मिलनि हुए ई लाहे जुती लाहे फरजाना बड़ी हाणे हुन वीचारी खे अलाए छा थी वियो आहे, 2-3-4 दफ़ो बि वॉशरूम में वई हल पर हाणे हुन वीचारी खे अलाए छा थी वियो आहे, मूंखे त ख़बर ई न हुई। बसि यार रफ़ीक तुंहिंजो त अहिड़ो बिलो कयो मुंहिंजो वरी सॼो साल असांजे घर अचण जी जुरत बि न करी आहे। पर फिटा भाग मुंहिंजी माईअ जे सहेलीअ जा जो मूं तुंहिंजे लाइ जेको शरबत ठाहियो हो न उहो ज़बरदस्ती ज़ोरीअ मूंखां खसे खणी वञी पंहिंजी हिन सहेलीअ खे पियारे। मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू, मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू। सॼो नसीब जो चक्कर आहे, जंहिंखे जेका शइ नसीब में आहे उनखे उहा उते मिलंदी। मूं सोचियो त पंहिंजे यार जे लाइ शरबत ठाहे ऐं हीउ सामान मिलाए जॾहिं पियारींदोसांसि ज़िंदगीअ भर असांजे घर में पाणी जो ठुक बि न पियंदो। पर शायदि उहो बदनसीब आहे, उनखे नसीब ई आहे शइ न हुई। पर हाणे मूंखे ख़ौफ़ आहे त उहो वीचारी फरज़ाना जेकॾहिं शरबत इहो पीतो उन सां जेको हशर थींदो उहो त हिकिड़ो अलाह ॼाणे, ॿियो उनखे ख़बर हूंदी। बची में मुंहिंजा यार रफ़ीक बची में, न त बिलो सिलो त तुंहिंजे लाइ कयो हुउमि पर नसीब खे फिट न थी हलाए छा। अॼु बिना दवा जे पी कॾहिं मौक़ो आयो त भई ॾेखारियो जॾहिं जा तारा हल। वाह 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 शरबत थियो। यार आशिक तुंहिंजी महिरबानी शरबत वाह जो प्यारी, यकीन कंदे मूंखे घर में घासलेट पियण लाइ कोन था ॾियनि, हाणे त तो रोज़ अचबो एॾा। बसि यार रफ़ीक तुंहिंजो त अहिड़ो बिलो कयो मुंहिंजो वरी सॼो साल असांजे घर अचण जी जुरत बि न करी आहे। पर फिटा भाग मुंहिंजी माईअ जे सहेलीअ जा जो मूं तुंहिंजे लाइ जेको शरबत ठाहियो हो न
उहो ज़बरदस्ती ज़ोरीअ मूंखां खसे खणी वञी पंहिंजी हिन सहेलीअ खे पियारे ऐं हुनजे नसीब में हुन पीतो तुंहिंजो नसीब शायदि कोन हो। कहिड़ो गिलास? शरबत जो पहिरियों गिलास जंहिंमें मूं जुलाब मिलायो। आशिक आशिक अल्लाह जी का मार पवंदई को रेलगाड़ी में वञी बूथ लॻंदई। छा कयो थी? कहिड़ो शरबत ठाही हुई? मुंहिंजी सहेलीअ जो अचे हाल त ॾिस छा थी वियो अथसि। इन में मुंहिंजो को ॾोह कोन्हे, इहो सभु कुझु तो पंहिंजो पाण कयो आहे। तोखे कहिड़ो लाचार हो जो तकड़ पकड़ करे मूंखां ज़ोरीअ खसे वई आहे? हा छॾी हाल त मुंहिंजो यार पिया त ख़बर पए सां न। हाणे जेको कुझु थियो न उनजी ज़िम्मेवारी तूं पाण ई संभाल पंहिंजी सहेलीअ खे। वॾो को लांती, मां तोखे दोस्त सम्झंदोसि, तूं दुश्मन निकिते। अड़े खंड मुंहिंजे लाइ कोटियो, किरियो बि पाण। हाणे खाइजां ज़ाल जा पातर, पर मां जो कोन थो तुंहिंजे दर्द ॿीहर कोन ईंदो। जनाब था पहिरीं दोस्तनि खे काई कोन थी थिए, दोस्त ई तूं। अरे हल। अरे यार जुलाब पीते ई कोन त मोतबर कावड़जी वियो। इहा हिननि में किनी आदत आहे, माना सच तो हिन सां ॻाल्हाइजे ई न। हाणे घणो ॼाड़ी न आण, हेॾे अच जल्दी जल्दी अच मुंहिंजी दोस्त खे ॾिस। इन रफ़ीक वांदे सां गॾु वेही वेही न तुंहिंजो दिमाग़ बि कमु करणु छॾे वियो आहे। जल्दी अच। हल फिलहाल राणीअ खे मुंहुं ॾियां। ही त हलकड़ो आहे। अगरि हिन जाइ ते 40-40 किलो या वेट हुजनि हा न, मुंहिंजा ॾोरा हीअं निकिरी अचनि हा। छा थियो? छाजे लाइ पई डिस्टर्ब करी? ॾिसी न पई वर्जिश पियो कयां। अरे तू वर्जिश की हाल बित में मुझे गाय बुझ अधी रानी आहे न उन अधी फरजाना के न शरबत पिया लियो। हाणे उन बेचारी के लाइ छा थियो? 2-3-4 दफ़ो बि वॉशरूम में वई हल हल, पर हाणे उन बेचारी के लाइ छा थियो? मूंखे त ख़बर ई न हुई। चवंदा आहिनि त वट खोटा या त पूदने में पेर आहे। ज़रूर शरबत में का गड़बड़ हूंदी। या तो मूंखे ख़बर ई न हुई। हल हल हाणे ई त ख़बर वठूं। हल हल। अया मूंखे त ख़बर ई न हुई। अधी फरजाना जा दंदन या के डायर जा दंदन मूंखे त ख़बर ई न हुई। हा सुआ ही डायण जा ई ॾंद अथई, होशियारी करे पीजा। माता के कोन छॾींदम, माता के खाई छॾींदम। मूंखे त ख़बर ई न हुई। मूंखे बचायो। सभिनी खां पहिरीं मूंखे बचायो। पहिरियों ॿुधा त मसइलो छा आहे? मसलो हो जेका है ना अधी फरजाना वो भला है, मूंखे त ख़बर ई न हुई। इहा वाकई मूंखे बि ख़बर कोन हुई। अरे परेशान न थियो, कुझु बि कोन्हे को। फरजाना बेहोश थी वई आहे, भला न आहे। जे बेहोश थी वई आहे मुंहिंजी प्यारी प्यारी दोस्त त हुनखे होश में आणियो न। उनजो तरीक़ो सवलो आहे न। तव्हां ॿई भेनरूं हथ पैर महटियोसि, जीअं गरमाइश थींदी न उथी वेही रहंदी। ऐं पोइ बि होश में न आई त पोइ न उथी त पोइ डंडो खणी मुंहिंजे मथे में हणजांइ त जीअं मां हिन दुनिया में हलियो वञा। हुन जहान में घटि में घटि फरजाना सां उते कचहरी त कंदुसि न। बकवास बंदि कर आशिक। सूअर तूं हल मूंसां गॾु। हली फरजाना जा हथ पेर मटियो ऐं हुनखे होश में आणियो। ऐं तूं मूंसां गॾु हल, तूं त न बि हिन सां गॾु हलिया। मां यार दोस्त सम्झांसि, ही वरी असांखे जुलाब थो ॾे। हाणे भलो सोगो थियो आहे न। चवंदा आहिनि न त सियाणो कां ॿिटंगो पासे। इहा महिमान फरजाना बची तब टंगराईंदसि ऐं जे मुई तब टंगबा। पुलिस खे त मां पाण ॿुधाईंदसि। छा जी यारी? जुलाब मां जे मां मरी पवां हा त इहा का मूंसां चङाई कई अथनि। पंहिंजी वरी कहिड़ी इज़त अथनि। सॼो ॾींहुं कुतनि वारा कम। हाणे सेकंदा बि कुतनि वांगुरु हूंदा। ओ अबाड़े मरियासी, ओ असांजी महिमान। अलाए अधी फरजाना हाणे बचे अलाए न बचे। जे बची वई तब मरियासीं, जे नथी बचे तब मरियासीं। ओॾा बाहि आहे, ओॾा पाणी आहे, माण्हू वञे त वञे काॾे।
ओ अदा आशिक भाकुर पाए था वो ही मोकिलायूं। हाँ शान सही तो चई, रुगी ॻाल्हि मार जी हुजे हा त बि दॿ सही वञूं हा। फरज़ाना जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि आहे पुलिस जी। पुलिस जी ख़बर अथई, पुलिस जी मार न ख़बर न चार माण्हूअ खे अंधु ॾेई था छॾनि अॻियां। हा अदा पुलिस एॾो मारींदी आहे जो माण्हू खे ॾींहं जा तारा नज़र अची वेंदा आहिनि। अरे मुंहिंजा साला बेताला, तारा तॾहिं ॾिसबा जॾहिं अखियुनि में दीद हूंदी न। जॾहिं दीद ई हली वेंदी माण्हू ठुप पवंदो पुलिस जी मार खां पोइ दीदो हुजे न, पोइ आङूं छो ॾिसंदो। पोइ अदा असां ॿई त कमाइण गई वेंदा हलियासीं। हा यार, पोइ पिनी खाईंदासीं, पेट पालींदासीं, बाक़ी कमाइण वारी ॻाल्हि त असां में रहंदी कान। वदा दुख त मूंखे खाई वियो आहे। फेसबुक कीअं हलाईंदसि, यूट्यूब कीअं हलाईंदसि, अलाह। अरे हिनजी हालत ॿुध 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 हुनजो आवाज़ ॿुध। अरे असांखे पंहिंजी लॻी आहे, तोखे फेसबुक ऐं फिल्मुनि जी लॻी आहे। अरे उथ त हाणे हलूं, भेण तो वारी सॾे बि थी, अलाए छा थींदो हितां जो। अलाह कौन थो वञा ना वञा। तूं गुज़ारा हर गुरु जज्बात में अची हुनखे चई आया आशिक खे त हाणे तुंहिंजे घर कोन ईंदसि, कोन वेंदो। वञा ॾिसां त सही थी छा पियो। महिमान बची वई आहे, वञी तो उनखे बचाया। ये प्यालो करे हुई तो वञी तो पुलिस खे बचाया। आशिक ऐं भाॼी रानी खे ब्लैक टकराइण, इहा ॻाल्हि त तयार। हुन तयार मुंहिंजो त सिर खयो न, पर पहिरीं वञी तो माहौल खे ॾिसां। ओ अमन खे मचायूं, धुड़ धुड़ छेड़ो जग बचाइणो, धुड़ धुड़ छेड़ो जग बचाइणो, धुड़ धुड़ छेड़ो जग बचाइणो। राणी कर ख़बर, तो वारी दोस्त दी फरज़ाना होश में अची वई। ये तो होश में अची वई आहे, पर कुछ देर में मां बेहोश थी वेंदसि। छो दी खैरियत आहे? पाण पुछोस फरज़ाना खां ख़ैर आहे या न आहे। हाँ मुंहिंजी अधी मिठड़ी खट मिठड़ी फरज़ाना, ख़ैर आहे या न आहे। जेसी ताईं मुंहिंजा वीसी जा 3 लख न ॾींदो, मां हितां हरगिज़ न वेंदसि। तव्हां मूंखे मारण जी कोशिश कई आहे। छा त अदी फरज़ाना खे मारण जी कोशिश कई आहे? मूंखे त ख़बर ई न हुई। पर मूंखे सभु ख़बर आहे त हे जेको सॼो फसाद थियो आहे न, इहो हिन आशिक जे करे थियो आहे। ऐं आशिक तोखे मां जीअरो कोन छॾींदसि। अदी माफ़ करीस, बदले का माफ़ी भली आहे। छा त बदले का माफ़ी भली आहे? मूंखे त ख़बर ई न हुई। बख्श बख्श रानी बख्श। न आशिक न, हरगिज़ न। आई बड़े मरी वेसे, अरे आशिक मार पवंदई। मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू।